या रसूल अल्लाह बच्चे तो या नबी अल्लाह इन्हें जी के करे अरबी जो अरबी में तर्जुमो करे ना अस्सलाम वालेका अय्युहन नबी इन्हें जो अरबी में तर्जुमो थी तो अस्सलाम वालेका या रसूल अल्लाह। नमाज में चे दो या रसूल अल्लाह अलैका अय्युहन नबी ए सलाम वराए चे दो या रसूल अल्लाह एड़ो ने भागो पियो बाहर चले तो तन हुजूर के गैब जो इल्म कोने रित जे पोयो दी खबर कोने नमाज में वेठो जे तो गैब जे खबर नु बुधाइण वाला तो ते सलाम बुढ़ा सा सिंधी सुन्नी सबाजा मुनाफिक दमासा न जानू नमाज में गैब जो इल्म मंगदायू सलाम वाए गैब जो इल्म नमाज में भी या नबी अल्लाह चवंदायू सलाम वाए या रसूल अल्लाह चवंदायू। सुभान अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह तेरे हाथ में था खड़ो लब्बैक 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 मदीने जा घोट। सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो सुभान अल्लाह बुधंदो हदीस बुधंदो मदीने वाले जो फरमान मुझे लजपाल नबी फरमायो मसलो अहल बैती मसलो सफीनत नूह मन रकब फिहा नजा वमन तखल्लफ अन्हा खरिका। मुझे अहल बैतन जो मिसाल नूह अलैहिस्सलाम जी बेड़ी वांगुर जेके इन बेड़ी में चढ़ा से छुटी विया पार पहुंची विया बची विया अज़ाब इलाही का बची विया मन तखल्लफ अन्हा खरिका जेके इन बेड़ी का रची विया से पुटिया। नूह नजीउल्लाह साढ़ा 900 साल कौम के नसीहत कई वाए सकिया दीन जुगा नहीं मुझाई पर होया एड़ा छड़िया न छड़िया साढ़ा 900 साल असी वडी गल हां साढ़ा 900 साल अल्लाह जे नबी तबलीग कई तकरीर कई पर रुगे 40 माण्हू मुसलमान साढ़ा 900 साल अल्लाह जे नबी बददुआ ॾिनी पिट ॾिनी बददुआ जा हथ खया रब ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन तैयारा इन्नका इन तज़रहुम युदिल्लु इबादक वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा। ये मुझे मौला इन सारी रूए ज़मीन में काफरन जो हिकड़ो भी घर न चले इन्हन के तबाह कर परंदा बच्चा भी तबाह कर मुझा मौला जे ये जेरा रहा ना वला यलिदु इल्ला फाजिरन कफारा जेको ईंदड़ नस्ल जणींदा न उहे भी फासिक काफर गुनाहगार बच्चा इनजा भी पलीत जमंदा मौला इन्हन जो नस्ल भी तबाह कर। अल्लाह जे नबी बददुआ ॾिनी रब फरमाए बेड़ी ठाहे बेड़ी ठाहे वो अल्लाह जे नबी हजरत नूह नजीउल्लाह वाट को कम कंदो बेड़ी ठाहे वो हजरत नूह अलैहिस्सलाम सजो डी बेड़ी ते कम करे हे वरी अचन खिलन टाटन हाने सी हे बेड़ी तो ठाहे हे तरंदो बाकी असा सब बुडदा हजरत नूह फरमायो त मां बेड़ी ठाया तो रब जो वाइदो आ बचंदा उहे जेके मुझे बेड़ी में चढ़दा वो निभागा एड़ा चंद्रा नबी सगोरो बेड़ी जो कम करे हे वरी रात जो वनून में काकूस करे बेड़ी में काकूस करे अचे रब के अर्ज के मुझा मौला मां ते पाक बेड़ी जो ठाया है निभागा इनके खराब था करे वने रब फरमाए तू पंजो कम करी पानी साफ करदा हे से रोज वनी काकूस करे खुदा जी कुदरत अचे इनन के बीमारी लगी खार छड़ी
सजो दी पिया खंडन खार दले दवाऊं इलाज पर फायदो न खंडन सजो दी पिया पटन रक्त निकरी पर खार सने चले हिकड़ो ॿियो ॾेड़ीअ में काकूस करण ये जो पैर तिरकिस वो काकूस लॻुस काकूस जो लॻो त खार के घट मोटी से गोठ वार के बुधाई बाबा खार छो महादसी आ गुरु होने रब जी मर्जी आ ना अच्छे जो क्या खार सजे छडाण जेड़ा हो काकूस खयू पाण के मची ना मुंह के बदन के जेको मखे ते निकाल के रब फरमाद पाणे ये जे साफ कंदा बे पुट समझो था ना रब जी मर्जी आ जी चाहे ते करे वो जेडी बले बेड़ी तैयार थी वई रब करीम जमीन के हुक्म दिनो त पानी बाहर उगाच आसमान के रब हुक्म दिनो त पानी मथो मींह वसण लगो हेठो जमीन मां बुंबले पानी निको ऐं जीअं पानी मथे चढ़ंदो वियो त बेड़ी तरण लगी हज़रत नूह फरमायो त मुंहिंजा जेके बि उम्मती आयो कल में पढ़ण वारा सब बेड़ीअ में चढ़ो माण्हुनि जो नहीं हिन बेड़ीअ में कीअं चढ़ूं फरमायूं बचंदो उहो जेको हिन बेड़ीअ में चढ़ंदो जेको बेड़ीअ खां रहिजी वियो सो बुॾी वेंदो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो उन्हें चयो त मां चपल ते चढ़ी वेंदुसि यासिमुनी मिनल माए पाणी खां बुॾण खां चपल बचाईंदो हज़रत नूह फरमायो त पुट हे आम पाणी न आहे हे रब जे दमर ऐं कहर जो पाणी आ बचंदो उहो जेको मुंहिंजे बेड़ीअ में हज़रत नूह ऐलान कयो हे कौम वारो बचण जी जाइ हिकड़ी अथव खुदा जे दमर खां अल्लाह जे कहर खां रब जे गुस्से खां रब जी कावड़ खां बचण चाहियो था त मुंहिंजी बेड़ीअ में चढ़ो जेके ईमान वारा हा न उहे 40 ॼणा बेड़ी में चढ़ी पिया ऐं जेके बेईमान हुया उहे बेड़ीअ में न चढ़िया हत्ता कि नूह अलैहिस्सलाम जो पुटु बि बेड़ीअ में न चढ़ियो रब फरमायो त नूह बचंदा उहे जेके तुंहिंजे बेड़ीअ में चढ़ंदा पोइ ईअं थियो जेके बेड़ी में सवार थिया न जीअं पाणी चढ़ंदो वञे बेड़ी मथे तरंदी वञे जो वॾा वॾा जबल जेके हुया न उन्हनि खां बि 70 गज मथे पाणी पी वियो एॾो पाणी जो पूरी रुई ज़मीन गर्क थी वई ॿुॾी वई हिकिड़ो बि ॻोठ न बचो हिकिड़ो बि शहर न बचो हिकिड़ो बि उनजो बच्चो सलामत न बचो पूरी दुनिया गर्क थी वई बच्चा उहे जेके नूह जी अजीब मिसाल ॾिनो आहे मदीने वारे साईं फरमाइन था मसल अहल बैती सफीनतन मुझे अहल बैतन जो मिसाल मुझे बच्चन जो मिसाल मुझे घराणे जो मिसाल नूह जी बेड़ी वांगुरु सुभान अल्लाह मन रखब फीहा नजा जेको भी ने बेड़ी में चढ़ियो सो नजात हासिल कई छुटकारो हासिल कई बची वियो वमन तखल्लफ अनहा गरक जेको भी ने बेड़ी में न चढ़ियो सो बुॾी वियो गरक थी वियो साईं फरमाइन था जिया नूह जी बेड़ी में चढ़ण वारा बच्चा हुया मुझी उम्मत जेला नूह जी बेड़ी मुझे अहल बैत दी हुआ सुभान अल्लाह मुझे घराने की मोहब्बत या नूह नजीउल्लाह जी बेड़ी थव जे भी मुझे बचड़न सा मोहब्बत रखी मुझे पंजन तनन सा मोहब्बत रखी मुझे ज़ुर्रियत मुझे इतरत मुझे आल बैतन सा क़यामत ते अचण वारो मुझो नस्ल मुझा बच्चा जे गुने सा मोहब्बत रखी सैयद ज़ात सा जे मोहब्बत रखी इयो बची वियो अल्लाह जे दमर खां रब जे कहर खां रब जे अज़ाब खां जहन्नम जी बाह खां इयो बचंदो जे सीने में आल बैतन जी मोहब्बत हूंदी
करे जा बस हिकड़ी वाट थई बचन जी हिकड़ी वाह थई अल्लाह जे नंबर खां बचन जो हिकड़ो कस थई नबी सोने जे बचन सां मोहब्बत रखणी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अन्या मोहब्बत सां छो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह हथ मथे करे वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब फरमायो जिनके दिल में मुझे अहल बैतन सा बुग़्ज़ हुआ यो जन्नत में दाखिल त न थींदो पर इनके जन्नत जी खुशबू भी नसीब 500 सालन जे पंध ते जन्नत जी खुशबू महसूस थींदी पर इन बदबख्त के बेश्त जी सुरहान भी नसीब न थींदी जे दिल में अहल बैतन सा बुग़्ज़ हुआ पुट हिकड़ा तव बुग़्ज़ वारा चिट्टा पथरा ज़ाहिर बिल्कुल मोहब्बत वाला भी ज़ाहिर बुग़्ज़ वाला भी ज़ाहिर पर हिकड़ा वरी बिन बेड़ियुन ते चढ़िया भी ज़ाहिर सुभान अल्लाह कदे हे दे कदे नाकाम सिंधी में चरण बिचा पड़ा बिम्बुहा समझो दा गाल के सुभान अल्लाह चोरन सब पूरा साधन सब पूरा तरेजा मुझी गाल ते कन लाए जाए अज घणा मानू एड़ा हने जेके सदाइन सुन्नी था सदाइन आल बैतन जा हुकदार था वरी मुस्तफा जे बच्चन जे दुश्मनन सब भाग सुभान अल्लाह वाह सुभान पुटरिया दुगली पॉलिसी न हलंदी तुरंगी छोड़ कर एक रंग हो जा सरासर मूम या फिर संग सुभान अल्लाह ये बिट्टी पॉलिसी न हलंदी मुस्तफा जो गुलाम थियो ही त थी देखार हाणे हिकड़ो किताब छपियो आ कराची जा देवबंदी आहिनि उन्हनि जो मदरसो आहे बिनोरी टाउन उन मां किताब छपियो आहे यज़ीद जी तारीख़ किताब जो नालो रखियो अथनि अमीरुल मोमिनीन यज़ीद रज़ियल्लाहु ताला अबा का समझ में आया वो गाल ये भी मुसलमान था सदाए में उन्हें किताब में लिखन था तो इमाम हुसैन ना हकते हुयो यज़ीद हकते हुयो ऐ घणा मानू असा जा उन्हनि सां बि पूरा हे बिस्तरा कंध ते खणी ईंदा आहिनि न किने जमायत वारा ये पंहिंजे ॿारनि में बि ईंदा आहिनि तव्हां चवंदा आहियो हे बि क़ुर था पढ़नि हे बि दीन जी ॻाल्हि था कनि मुस्लमानी जी ॻाल्हि था कनि तव्हां उन्हनि सां बि पूरा आहियो सुन्नियुनि सां बि पूरा आहियो ॿुधो अक़ीदा ॾिसो इन्हनि माण्हुनि जा लिखे थो त इमाम हुसैन वक़्त जे हुकूमत जो बाग़ी हुयो लुटेरो हुयो माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह यज़ीद हक़ ते हुयो हाणे ॿुधायो जेको मुस्तफा करीम जन जे लाइ ख़ुदि ऐलान कयो त जे मुंहिंजे बचनि सां जे बुग़्ज़ रखियो उनखे जन्नत जी खुशबू दुआ था गुरु त जंहिंजी मोहब्बत यज़ीद सां आहे अलाह उनखे यज़ीद सां गॾु उथारींदो जंहिंजी मोहब्बत इमाम हुसैन सां आहे अलाह उनखे इमाम हुसैन सां नारे तकबीर बुलंद नारे रिसालत नारे तहकीक शान अहमद नारे हैदरी बैत बुलंद लब्बैक 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 या रसूलुल्लाह सुभान अल्लाह गाल बणियो दुआ बणियो जंहिंखे इहा दुआ बणी सो हथ मथे करे चए आमीन हां इंशाअल्लाह इंशाअल्लाह हेॾे असां वटि को बेड़ो माण्हू न ईंदो अलाह फकीर प्रवेश अलाह जो बानड़ो के माण्हू चवंदी तव्हां वटि को निभागो ईंदो गुज़रियो फरमाया असां वटि बाबा निभागो ईंदो
असांजे मजलिस में निभागो ईंदो ई न चीज़ भला जे अचे कि बाहिर ईंदो ई कोन चीज़ भला जे अचे पाण घरमे जे ईंदो निभागो त मोटंदो संभागो फकीरन की मजलिस में जेको ईंदो न निभागो बि संभागो बि मोटंदो ये नहीं हो तीनों पंजो अंदर में कलर लगल थे दियो कलर करो अंदर में या जेका अंदर के बीमारी लगल है ना या कट सच्चो सुन्नी थी सच्चो आशिक रसूल थी सच्चो उबदार अहल बैत जो थी हां जे जो पंजतन सा प्यार है ना उन जो हिते हुते बेड़ो पार कल में पढ़ने देला नमाज पढ़ने देला तो यजीदी भी नमाज कौन पे पढ़न जा खुदायो जेरी मन बांग आई ना करबला में बांग आई तो यजीद ने मुसला खिंडाया नमाज पढ़ियो हुसैन सोने जे गुलामन पे नमाज पढ़ी तेरी हदीस पढ़ी चुको आयो तो जंजे दिल में आल पे तो मोहब्बत न है वो नमाज मोटाए मलाइकों जे पूछते वराए हरदा नमाज तो यजीद में पढ़ी पे कुरान की तिलावत यजीद में कई पे पर इहा उन्हनि जी कबूल न पई जंगी नबी जे बच्चे सा पूसई दुश्मनी हुई नमाज उन्हनि जी रब वट कबूल आ जन के आल पे तो सुभान अल्लाह जे इमाम हुसैन जे मोहब्बत जो सद थे त पो निभागा पे सभागा थी इन पेड़ हुसैनी में ईंदा जी हजरत हुर्र थे सद त साईं सभिनी के कयो न सद ते लबैक चवण वारो हिकड़ो हुर्र करबल में किया हुर्र के हिकड़ी घड़ी में घोट मिलो करबल में किया हुर्र के सहर करे समझाई शिमरे जा शमियाना लगी तुझी तार यादन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार यादन के असहाबी तेरे नंबर प्यार में परवाना लगी तुझी तार आजम के मरण महल मदनी तुके ही फकीर प्याद पुकारीदा मरण महल मदनी तुके हिन जमायत शामिल जा हसन हुसैन जाना लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना लगी तुझी तार आजन के असहाबी तेरे नंबर प्यार में हाँ परवाना असहाबी पहरो नंबर चाह में हाँ दीवाना लगी तुझी तार आजन के हजरत इमाम हुसैन यजीदी लश्कर दे निहारे फरमायो त सुञाणो था मके मुझो नालो हुसैन मुझो बाबो अलिया मुझी अम्मा फातिमत ज़हरा जेकरे तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन नथो अचे त मुंहिंजे नाने जा असाबी खोड़ अञा बिजेरा वञी अनस बिन मालिक खां पुछो त हुसैन केरा अबू सईद खुदरी खां पुछो त हुसैन केरा सहल बिन साद खां पुछो त हुसैन केरा तव्हां मूंखे नथा सुञाणो त मुझे नबी जे असाबन का पुछो त मां वो हुसैन आया जने मां अमड़ जी गोद में हुयस
कपड़े जो ज़मानो हुयो मारुनुस पे तो हुजूर रस्ते का वापस मोटी आया फरमाया फातिमा मुझे बच्चे हुसैन के रोन दे अलम तालमी अन्न बुकाहु युज़ीननी फातिमा तुझे खबर ना है हुसैन जो रोन मुझे दिल सही फातिमा मुझे हुसैन के रोन दे अज जेकरे उन्हें हुसैन के रत के तवा जमीन ते हारो था तो तवा क्या मचरियाड़े मुझे नाने मोहम्मद करीम जे क्या कंदु केड़ो जवाब केड़ो दींदो पर जन जे दिल मजा ईमान खारिज थी चुको हुयो बराबर नमाजी हुया बराबर गाजी हुया बराबर रोजा रखने वाला हुया पर अंदर माल बैत की मोहब्बत निकली चुकी हुई चौड़ लगा हुसैन असा तुझी तकरीर बुधन आयायूं बस यजीद की बैत कर वो जिए तू चवी तो किए थींदो इमाम हुसैन फरमायो इस सिर कट जी न सके तो पर यजीद के क्या झुकण वारो मुझा दोस्तों यजीद के पान नसीहत करियूं पर केजे दिल में जरो भी ईमान जो न हुयो के बिल बैक न चई बस हिकड़ो मर्द हुजो हजरत हुर्र बिन यजीद रियाई रड़ करे छोड़ लगो ता लब्बैक या हुसैन चौ लब्बैक या हुसैन हुसैन हाजिर मुझा दोस्तों यजीदी खेमो छदे यजीदी पिड़ छदे हुसैनी सदते जी चई मुझे आका हुसैन के कदमन में आयो दुनिया में बच्चा है लश्कर जमाए तू आए ओडो यजीद जो लश्कर एडो हुसैन जी जमाए खुदा जाने अजब करबला मजा मुझे सुने हुसैन जो रूह पुकारे रहो ओ थरे चाचे राज को हुसैन के मथा मुझे सदते जी चवण वारो पूछा जा ओडो यजीद सदे थो ओडो शैतान सदे थो एडो इमाम हुसैन जो रूह केड़े सदे ते विंदो शैतानी सदे ते यजीदी सदे ते विंदो या सुने हुसैन जे हां जे हुसैनी सदे ते जियो चवंदे तो खुदा जाने हिते भी वाह हुते भी वाह जेकरे तू हुसैनी जवान थी दे तो पोतो के नमाज पढ़नी पोंदी पोतो के मस्जिद सा दिल लाइनी पोंदी पोतो के कुरान सा सीने सा लाइनो पोंदो पोतो के अल्लाह जो जिक्र करनो पोंदो पोतो के मस्जिद के आबाद करनो पोंदो हां हे शैतानी रस्तो हे हुसैनी रस्तो हे यजीदी वाटा हे हुसैनी रस्तो केड़े रस्ते दा हलंदो ये हुसैनी रस्ते दा हलंदो त अद कयो इंशाअल्लाह नमाज इंशाअल्लाह हथ मथे करे सुभान अल्लाह आए हाय नमाज छदी यजीद नमाज छदी शिमर नक्शो कयो यजीद वारी नमाज बरकत पड़ी वलो नशे में खबर होता नशो कयो यजीद नशो शराब पीतो यजीद मुझे हुसैन के कुरान वो जगह नशे पीण वाला है ना भंगई चमसा वापराण वाला शराब पीण वाला हीरोइन डोडी इस्तेमाल करने वाला हुसैनी जवाई दे मुझा दोस्तों तो कह बचन खपे जो तू करी यजीदी कम
हुसैनी आही त नमाज पढ़ जिक्र कर कुरान पढ़ मस्जिद के सुभान अल्लाह हक वदा जलवा साईं हक कबूला हुसैनी रस्तो कबूला त पोइ जाओ जो जेके नशो कंदा आहियो नशो न कबो लिखा वठी सिगरेट पीअण वारा दस्त न कणदा खबर आहे न एकड़े मवाली के मां नसीहत के बाबा बीड़ी छड सिगरेट सुठो ना है नुकसान ना पैसे जो जान जो माल जो चीज़ गालियूं तुझियूं भलियूं आहिनि पर सुको वारो सुठो बचन खपे हुक्के जो मवाली हुक्के जो मरे पियो ओड़ो पाड़ो मिट माइट चाचा मामा सोट मासा नानियूं मामियूं फूफियूं चाचियूं कॾहिं थियूं अब हाणे मरी तो कलमो पढ़ के पे फूक अरे कलमो पढ़ के फूक कंदे साहब कलमो नसीब खिलण जी गाल न रोण जी गाल अफसोस जी गाल कलमो नसीब न थियो फूक कंदे साहब वदा कमा कमीशून कमा तमूतून जनगारन में थिए तो मौत उन्हनि कमन ते ईंदो मवाली जो मौत इने नशन पतन में अचे मुजादा पर कुरान पढ़न वाले जो मौत कलमो पढ़दे कुरान सुभान अल्लाह पुछादा जो पंज वक्त नमाज पढ़ंदो हां मस्जिद सां दिल लाईंदो इंशाअल्लाह न कंदो सिगरेट छॾे ॾींदो अध ॻाल्हाइजो सिगरेट छॾबा जेकॾहिं नथो छॾे सघी न फोटा खणी आ तोखे मुफ्त में पढ़ी ॾियां फोटा इलाची पढ़ी ॾियां इंशाअल्लाह तोखे इन सिगरेटनि जी धप बि न वणंदी फोटा खणी आ तोखे पढ़ी ॾियां या बुरी आदत आ फोटा छॾ ये सिगरेटनि ते ख़र्च थो करी न लखे रुपया थी वेंदा लखे रुपया रोज़ानो सव जो पैकेट साड़े तो महीने में घणा थिया 3000 साल जा घणा थिया त्रिबारो 36000 2 साल 4 साल 8 साल पिए तो घणा लख थिया वदा ये हलाल जा पैसा हराम में नसार गुनाहन में बुराइन में पंजी जिंदगी बर्बाद न कर अज वक्त थई मुझे सोने नबी दे दर जो सच्चो गुलाम सुभान अल्लाह शैतान जो सच्चो हुबदार थी जेने वाले इमाम मुस्लिम के इब्ने सियाद या सिपाही कोलन पिया न इमाम मुस्लिम काले गुम थियो किथे लिखो आ कोलन पिया मस्जिद में आया एकड़े मानू के नमाज पढ़दे बचो उन्हें इब्ने सियाद या लश्करी पी रहा जैसे ते उन्हें नमाज पढ़ी फारग थियो पूछा कि उस तू इमाम मुस्लिम नहीं कि न मैं इमाम मुस्लिम ना कि भला इमाम मुस्लिम जो मुरीद आई कि हां मुरीद आई कि कहां किया जे असा इब्ने सियाद जा सिपाही तोखे नमाज पढ़ंदे ॾिठी सी समझो सी या इमाम मुस्लिम आई या मुस्लिम जो मुरीद आई छो त नमाज अहल बैत वाली दुश्मन के खबर हुई अहल बैतन जा हुबदार ये नमाज ठाए दुश्मन भी तस्लीम करे पियो अहल बैतन जा इमाम मुस्लिम जा इमाम हुसैन जा मुरीद उहे इनके मस्जिद के आबाद कंदा सुणी तरह जा ठाए नमाज कायम कयो मोमिन नमाज मालिक जो फर्ज आए नमाज रहमत नमाज बरकत नमाज लाही भी कर्ज आए नमाज कायम कयो मोमिन नमाज मालिक पढ़ंदो नमाज पढ़ो गुनाह न कयो अबो मर्जे राज़ी न हुंदी खिदमत कर जेके अबो मां राज़ी न के अल्लाह राज़ी साईं फरमाइन था पीर जे चेहरे के ॾिसो त हज जो सवाब वरी ॿियो फेरो ॾिसो त वरी ॿिए हज जो सवाब हज़रत मौला अली शेर खुदा अर्ज़ के या रसूल अल्लाह जे पीर घर में वेठो जे 100 फेरा ॾिसे अल्लाह अकबर अल्लाह अत्यब अली अल्लाह जोर वॾो आहे जोर पाक रब्बा जेकॾहिं 100 भेरा ॾिसे त 100 हज जो सवाब
खजाने में केड़ी खोटा वदा अब्बे जे रुपए चेहरे के दिसन हज जो सवाब आ पर उनकी खिदमत करी उनकी फर्मा बरदारी करी ये मां जी बेफरमानी न कयो ओड़े पाड़े से बुरो सलूक न रखो ब्याज न वठो हराम न खाओ न्याणियों न विकणो पैसनि ते न्याणियों विकणन पैसा वठण चो हराम ॻाल्हायो न्याणियों विकणन हराम आ ब्याज वठण हराम आ साईं फरमाइनि था जेको ब्याज जो हिकिड़ो रुपयो वठे एॾो गुनाह हुआ कि सकीअ मां सां कापे में अंदर वञी ज़िना करे ब्याज खां बचो चोरी न कयो नशो न कयो कूड़ न ॻाल्हायो बराबरि हक़ न खाओ वो अदा नेक थियो जे इमाम हुसैन जा हुबदार आयो पंजतन जा हुबदार आयो त कुरान पढ़ो अल्लाह जे घर के आबाद कयो दुनिया में आबाद आखिरत में आबाद वमा अलैना इल्ला मुस्तफा